खान माई खैरा वारनि जो को डस पतो पियो? अदारा मां इहो सोचां थो त वञी जांच करे अचां। किथे वेंदे? जेकॾहिं हिन जू में हुजनि हा त ख़बर पइजी वञे हा। चइबो त ॿाहिरि निकिरी विया आहिनि। इन ई करे मां हालार तरफ़ वञां थो ऐं उनखे चई अचां मतां हुनजी जू में हुजनि। बाबा जे मिली वञे नी उन्हनि सां तकड़ न कजां, मूंखे अची ॿुधाइजां, मां पाण ई उन्हनि खे राज़ी करे वठी ईंदुसि। ऐं जेकॾहिं हथ अची विया त छोरीअ खे पिंडनि मां वठी गीले तुंहिंजे अॻियां अची फिटी कंदुसि। छा पियो सोची आखिर खान? न कुझु बि न बाबा, त पोइ मां इलाइक़ो निकिरी वञ। ऐं हा, ॿाहिरि असद ऐं मुमताज़ बीठल थी, उन्हनि खे बि साण कयूं वञा। ठीकु आहे दादा, मां तयारु थी पोइ निकिरां थो। इन भाग वञा तनी गाॾी कोन काए आयो? चयो त गाॾीअ में हवा घटि आहे, हवा भराए मां सिधो अचां थो। पोइ थोरो अॻिते हलूं। हा न जेकॾहिं पंहिंजो ख़ैर घुरी थो न तोर ते कर थिया अरे कर। हा सदा का बि ॿाराणी न कजां। न रुस्तम खान न, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, घटि में घटि दोस्तीअ त भरम रखी आहे। मां तुंहिंजो दोस्त आहियां। असद दोस्त आहीं तॾहिं तूं अॼु ज़िंदा बीठो आहीं। ऐं ॿुध, अॼु तोखे ही पहिरियों ऐं आख़िरी मौक़ो थो ॾियां। जेकॾहिं ॿीहर तूं हिननि ज़ालिमनि सां मूंखे नज़र में आहे त ज़िंदा न, तुंहिंजो लाश छो थो लाश। रुस्तम खान बस बस असद बस। जेकॾहिं मां ख़ामोश आहियां त तुंहिंजी दोस्ती रे करे उन खां अॻु में जो मां दोस्तीअ जो परम विसारे विया। तूं हाकिम खान ऐं मुंहिंजे विच मां निकिरी वञ, तुंहिंजी भलाई इन में आहे। हल। मां हाकिम खान खे मौत जे मुंहं में अकेलो कोन छॾींदुसि। त पोइ तूं मरण पसंदि कंदे? अकबर न न अकबर न। त पोइ चओ पंहिंजे दोस्त खे रुस्तम खान त हितां हटी वञे त नाक मारियो वेंदो। रुस्तम खान, तूं मूं मां छा थो चाहीं? तमाम घणो कुझु हाकिम खान, तमाम घणो कुझु। हाकिम खान सां फिटाइण जे अंजाम जी ख़बर अथई? बस बस हाकिम खान बस। तोखे जवाननि जा हथ लॻाईंदा आहिनि। तो त मज़लूमनि ऐं औरतुनि ते ज़ुल्म कया आहिनि। ॾिस त जवान कीअं थींदा आहिनि। अबोज औरतुनि जे मथां हथ खणी पाण खे मुड़ुस थो सम्झे। न न अकबर न, हिनखे इज़त सां सम्झाए था ॾिसूं। जेकॾहिं अची वियो समत में त ठीकु आहे, न त आङुर खे टेढ़ो करे था ॾिसूं। आख़िर तूं छा थो चाहीं रुस्तम खान? मूं मां छा थो चाहीं? हल अॻियां थी अॻियां थी। ऐं जे न हलां त पोइ?
पोए तुझो डंकू बनी तुझे गिच्चे में डोहा विझी तोखे कहले हलदासी। इन ये करे चवां तो इज्जत सां हल जंहिंमें तुंहिंजी बि भलाई आहे। बाबा अली अकबर ही छा ॼाणे भलाई मां। रुस्तम खान तूं खुली छो नथो ॿुधाए त मूंखे तूं काॾे थो वठी वञे? जंहिं औरत जी तो तज़लील कई आ उनजे पेरनि जी तूं रुस्तम खान न, ये कॾहिं बि कोन थींदो। तूं असां ऐं औरतुनि जे विच में न अच, न त ॾाढो पछताईंदी। रुस्तम खान खे धमकी, हाँ रुस्तम खान खे धमकी। वटिस बस ॿुधाए हाकिम खान, उठ उठ ॿुधाए हली थो या न? रुस्तम खान तूं पछताईंदे, ॾाढो पछताईंदे। मां चवां थो धमकी न ॾे। वठी हलस, धमकी न ॾे। वठी हलस, हल मूं। ॿुधाए जो दिलावर खान खे त मां हाकिम खान खे वठी ज़रूर वियो आहियां, पर उनखे मारींदुसि कोन, ज़िंदा छॾींदुसि। ऐं तव्हांजे लाइ ख़ासि करे असद तुंहिंजे लाइ सलाह आहे त इन्हनि ज़ालिमनि जो पासो छॾे ॾे, न त अञा ख़राब थींदी। असद ख़राब थींदे। हिन दफ़े सिंध पंहिंजनि पेरनि ते बीठो आहीं, पर इन्हनि करतूतनि जे करे ॿिए दफ़े मौत जे वात में हूंदे। हिकु सुठे दोस्त जी इहा सलाह अथई कि न त पोइ सलाह न धमकी समझी जाए। असद बाबा जेको बि थियो ॾाढो ख़राब थियो, ॾाढो ख़राब थियो। मां रुस्तम खे रोकण जी कोशिशि कयमि, पर हू कोन मुड़ियो। अल्लाह अकबर, हाणे वरी हाकिम खान न मुड़ंदो? हाय हाय, जेॾी कोशिशि कयां थो त दुश्मनियूं ख़तम करायां, ओॾी वञनि थियूं दुश्मनियूं वधंदियूं। रुस्तम अची विच में टपो ॾिनो आहे। इन में हाकिम खान जो को बि ॾोह कोन्हे को। तव्हांजे ॻोठ जे मसइलनि में रुस्तम खान जो छा वञे? तव्हां बि सच था चओ, पर जॾहिं ज़ुल्म हद खां वधंदो आहे त कुदरत वारो को बि सबब पैदा करे ज़ालिम खे ज़ुल्म खां रोकींदो आहे। हाकिम खान बि मज़लूमनि मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि, हाणे कुदरत वारे बि हुनखे बराबरि जो जोड़ ॾिनो आहे। असां लाइ छा हुकुम आहे? ॾिसूं था, अलाह कंदो त हाकिम खैरन सां मोटी ईंदो ऐं पंहिंजो पाण खे संभाले वठंदो। जे हाकिम खान पाण खे न संभालियो ऐं बज़ित ईअं ई बीठो रहियो त हुनजो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदो। हिन वक़्तु हाकिम खान जी पोइवारी त कयो। कहिड़ी पोइवारी कयांसि? जे रुस्तम खान खे हुनखे मारणो हुजे हा त उते ई मारे वञे सा। कहिड़ी ख़बर मतां रुस्तम खान हाकिम खान खे मारींदो न, इहा मूंखे बि पक्का। बाक़ी जेका बेइज़ती हाकिम खान जी करणी हुअसि उहा करे छॾींसि। इन खां वधीक अञा बि हाकिम खान मथां गुज़रंदी हूंदी। बाबा, तव्हां कोशिश कजो हाकिम खान खे सम्झाइण जी त इन दुश्मनीअ खे हवा न मिले। जे हाकिम खान इहा ठोकर खाई सुधरी वियो त सुधरी वेंदो, जे अञा बि नथो सुधरे त ख़ुदा ॼाणे अलाए छा थींदो। बाबा, तव्हां छड़ो हिकिड़ो कमु कजो, हाकिम खान अचे तो उनके थोड़ो थधो रखजो, ठीक है? अचो बाबा।
भेड़ ही आए तुझो दुश्मन। अज तुझे दुश्मन के मुंह वायदे मुजिब तुझे सामो आदो आए। हाणे तोखे जेका सजा वणे इन ज़ालिम इंसान खे ॾे। इन मां खे मारियो आहे, मां इन खे मारींदुमि। मां ना ना हुकुम कर मुझे किथे भाई बस अदान न मरी पवंदो छॾियो। अदी हेड़ा ज़ालिम मुआ भलान मुंहिंजे करे तव्हां को खून कयो न मुंहिंजा भाउ, इहो मुनासिब न आहे। माफ़ कयोसि। अञा बि तो हिन ज़ालिम जी ज़िंदगी बचाइण थी चाहीं। तू भले हिनखे माफ़ कर रुस्तम खान, पर मां हिनखे माफ़ कोन कंदुसि। पहिरियां तूं हिनखे सज़ा ॾे, पोइ मां हिनजो सीनो चीरींदुसि। हुकुम कर। ॾिस ॾिस हिन मज़लूम औरत जे चेहरे में, ऐं ॾिस हिन मासूम ॿार जे चेहरे में, जिनजे चेहरनि ते तूं जिन ज़ुल्मनि जा निशान चिटा आहिनि। ॾिस ॾिस हिन मज़लूम औरत खे जंहिंजी दिलि मां रत जा पोड़िया था निकिरनि, पर पोइ बि हिन जी ज़बान मां तुंहिंजे लाइ माफ़ीअ जा लफ़्ज़ था निकिरनि। माफ़ी वठ हिन औरत खां। और माफ़ी न रुस्तम खान न। हाकिम खान जो सिर कटजी सघे थो, छुटकी नथो सघे। तूं हिन औरत खां माफ़ी न वठंदे मां ॾिसां त तुंहिंजो इहो सरकश सिर हिन औरत जे अॻियां झुके कीअं थो। जे न झुकियो त मां कटींदुसि। को रुगो इर्क फिरक लगी पई थस। इर्क फिरक का भावाटीअ जी बीमारी थस अलाए छा। अम्मा आखिरकार जमींदार आ, इर्क फिरक न कंदो त ॿियो छा कंदो। हीअ ज़मीन त उन्हे जी आ न। कैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, ॿी ज़मीन खुटी वई थस, बाक़ी जाथे असां आहियूं उते बीही थो तारा अटकाए। इहो तुंहिंजो वहम आ मां, तुंहिंजो वहम आ। कैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, इहो मुंहिंजो वहम नाहे, नाहे मुंहिंजो वहम। मां अहिड़नि खे चङी तरह सुञाणा। माठ में इन्हे करे आहियां जो 2-3 हज़ार हुननि खां कर्ज़ वतो अथनि। इन्हे करे चयो मैं पे अम्मा त कर्ज़ न खण कर्ज़। हाणे वेई ॾिस, कर्ज़ खाइम त का क़यामत अचे वई छा। घणो कयूं त हितां बि निकिता हलिया हलंदासीं। ॿियो कहिड़ो असुली बस असांजी कणक लुणी जव पोखे वेंदा। हा मां अञा अलाए घणा ॻोठ हलंदासीं, ख़बर नथी पए मूंखे त। पिनंदासीं हकीम हुकुम कयो बादशाह। हाणे मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। त पोइ जेको हुकुम बादशाह। माई जीअं कमु ख़तमु करे घर वञे, तूं पोयां वञी रिश्तो करीसि। बादशाह थोरो सब्र कयो, ठारे ठारे खाओ। न हकीम न, मां ठारे खाइण जो आदी न आहियां। तूं वञी माई खां संग कर। जेकर माई इज़त सां संग ॾिए थी त ठीकु आहे, न त छोरीअ खे खणी हवेली में बंदि कंदुसि। पोइ भली माई वञी जेल ऐं कोर्टुनि जा दरवाज़ा खड़काए, ॾिसूं त कीअं था मूंखां बांह वापसि कनि। हकीम तूं शाम कीअं बि करे नंढे वञिजां। जी बादशाह, मां कीअं बि करे वेंदुसि। ख़ुदा कंदो कुर्ब में कमु थी वेंदो। अदी हाणे त उज़माई चवण कोन था कनि। हाणे न मूंखे कम लाइ चवंदी आहे, मां त उते ई दम ॾींदुसि। अदा तूं कम ते न हलंदे त छा हिते घर वेही औरतुनि जो खटियो खाईंदे शर्म कोन ईंदी। केर मरे त मरण ॾिस। अम्मा अची वई निभा गुॾाइण। बादशाही बरकरार रहे। हिते वरी कहिड़ी भाषाई आहे। ज़मीन ते असांखे वेहण कोन थो ॾे पियो।
सॼो ॾींहुं थो लोड़ाए सॼो ॾींहुं के ॿ घड़ियूं हिते आराम करण जे लाइ आया आहियूं त हिते बि तो टिकरी तपाए ॾिनी आहे। हाणे जे अचे 2 घड़ियूं को साह पटण जे लाइ हिते पहुता आहियूं त हिन शाम जे पहर में बि असांजे लाइ आज़ार करण आयो आहे। हा छा मक़सदु आहे सोनी अच त पाणी भरे चऊं। चपो त पाणी जी तव्हांखे ॾाढी तकलीफ़ आहे। रही सके चई नलको हणाए ॾियांव। असांखे हिते का बि तकलीफ़ कान्हे असांखे तकलीफ़। हा जो तूं वॾेरे खे चई असांखे नलको हणाए ॾे तोखे दाह ॾिनीसे छा? भला वेहण जी सलाह न कंदव छा? तोखे केर रोकियो आहे वेहण खां? सॼी सारी खट पई अथई वेहे। ॻाल्हि कम जी कई अथई। हाणे भला ख़बरूं ॾे ऐं महिला तूं निकिर त असां आराम कयूं। ख़बरूं खेरनि जो दा मां ॻाल्हि कंदो मैं सिधी। कहिड़ा जे सर ॾे ख़ैर हुजे असां इने तुंहिंजे चिच मिच में न ॼाणूं। मई असुल ॻाल्हि इहा त रईस जी तुंहिंजे धी जे मथां दिलि अची वई आहे। उठ उठ मथे चवाई थी उठी। भाई कावड़ न कर कुझु ॻाल्हि सम्झण जी कर। छा समझा? तो ॻाल्हि ही अहिड़ी कई पोइ कावड़ न ईंदी? भाई तूं त कावड़ अजाई थी करी। मां त संग घुरण आयो आहियां तुंहिंजी छोकिरीअ जो रेस जे लाइ। छा थियो भाई? कहिड़ी क़यामत अची वई? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे बाबला असां इन बारे में कुझु सोचियो ई नाहे। तकड़ असांखे बि नाहे। ॾींहुं मोहलत थी सोची पोइ असांखे जवाब ॾिजां। फिलहाल तूं हल असां पाण में सलाह करे पोइ तोखे ॿुधाईंदासीं। का ॻाल्हि नाहे बाबा का ॻाल्हि नाहे। मां 2 ॾींहं रखे पोइ ईंदुसि। अम्मा ही छा थी वियो? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अमड़े। हाणे असां हिननि खे कीअं सम्झायूं त जंहिं छोकिरीअ में इन्हे वॾेरे जूं अखियूं आहिनि इहा रईस दिलावर खान जी ज़ाल आहे ज़ाल। न दीन जेकर इहा ॻाल्हि कईसीं त मामलो अञा बिगड़ी वेंदो। अम्मा पोइ छा सलाह आहे? सलाह वरी कहिड़ी? अचे त सिधो सो जवाब था ॾियूंसि त असांखे छोकिरीअ संग नाहे ॾियणो। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा तूं इन्हनि ज़ालिमनि खे नथो सुञाणे। अदा जे जवाब ॾिनुसि न त इहो ज़ालिम ज़ोरीअ छोकिरी अगवा करे वेंदो। पोइ असां मिसकीन हुननि जो छा बिगाड़ींदासीं असां? अम्मा जवाब ॾियण खां सवाइ ॿियो को बि चारो नाहे। राति अचे अधो बिजार त उन सां बि सलाह कयूं। मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि थी अचे पई त हितां चोरीअ छपीअ लॾो खणी निकिरी हलूं। अम्मा हुननि जो असां मथां कर्ज़ आहे हू असांखे किथे छॾींदा? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जे इन्हे ज़मींदार खे ॿुधायोसीं न त हितां निकिरण ई कोन ॾींदा। 2-3 हज़ार हिननि जो कर्ज़ आहे उन्हनि 2-3 हज़ारनि जे लाइ असांजो पीछो बि कोन कंदा। जिते अॻे रहंदी सोनी उहा मालात हुई? हा छो? मूं मालात न ॾिठी। छा तूं वापसि वेंदी मूंखे ॾेखारींदी? हाणे असांजो वापसि वञणु मुश्किल आहे। मूंखे पक आहे तूं वापसि ज़रूरु वेंदी। जेकॾहिं मां वापसि वयसि त तोखे बि ज़रूरु वठी हलंदमि। पोइ विसारजां न। तूं असां खां हाणे कॾहिं बि न विसरंदी।